सच्चाई छुप नहीं सकता बनावट के उसूलों से, कि खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। घड़ी लगी घड़ियाल सां घड़ियाल गया घोड़ा, बुद्धि की न तोड़ा बेलिया भी घड़ी घट। नानी मासी ॾाॾे खे जॾहिं होड़ में सूर पवंदो आहे पोइ चवंदी आहे या परवरदिगार हिन ज़मीन खे फाड़ त ज़मीन में अंदरि गिरना होड़ सूर ॾे कंहिं डॉक्टर जे मुंहुं न चढ़ा। हिन दवा जी क़ीमत आहे साईं 5 रुपया 5 रुपया 5 रुपया 5 रुपया। थैले में बंदि कंहिं में क़ुर कसम लख रुपया ॾींदव त बि न ॾींदोमांव। भाई अथव बादी अथव होड़ में सूर अथव गोॾ में खंघि अथव पेट उल्टी अथव वातम दस्त अथव काकूस ॾे वञो था ज़ोर ॾेई 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 थकी था पओ काकूस नथो अचेव काकूस जूं भितियूं पटे छॾींदव। हे मुंहिंजी दवा खाईंदव दवा अंदरि पेट साफ़ सफ़ा VIP जंहिं बि भाउ खे खपे त पैसा कढी रखे मां अचां थो तव्हां खां पैसा वठंदुसि दवा ॾींदुसि। दवा लॻाइण सां इंशाअल्लाह तव्हांखे ज़बरदस्त फ़ाइदो मिलंदो। भाऊ हा कढी बि तव्हां पैसा सभु कढी पियो खीसे में थोड़ो बाबा खीसे में थोड़ो पैसा अथव खीसे में थोड़ो जंहिंखे बि खपे। वालेकुम अस्सलाम हकीम साहब है ना। हाँ बिल्कुल उन डी मुके हपट नहीं हाँ चई त खीर जे गिलास में खाए जाए हाँ केड़ो मुके फायदो पियो जा भी आंद्रा सभा कपिया ना वने ये हपट नहीं खीर जे गिलास में पीतई। हा खीर जे गिलास मां में तोखे छा चयो हो छा चोई मां जो भंग जे गिलास में पी जा न तू वरी खीर जे गिलास में पीता निबाना हपारी भंगे खीर ना किया। अरे बाबा से ठहल आहिनि न फ़ाइदो तॾहिं ॾींदा न छा तव्हां पंहिंजा नुक़सान हलायो। न न मैं विधान छाए जेको कुझु विधल आहे तोखे फ़ाइदो ॾींदो जंहिंमें ॾसियो उन में ई खाओ उन में पियो। तुम माना भंगे गिलास में दसियो। हा बिल्कुलु मां ॾसिया आहिनि। तो हाणे त मां खीर जे गिलास में पीतो हाणे मूंखे कब्ज़ी थी वई आहे अल्लाह। हाणे हे दवा वठ कब्ज़ी ख़त्म थींदई भंग जे गिलास में पी जा। ये दवा भंगे जे गिलास में हा तो जाई भंगे जे हा गिलास में भंग जे गिलास में पी जा फ़ाइदो बि ॾेई न। फायदो भी तो दे ना ठीक है। हा मां वने दो अरे वने इहो नुस्ख़ो जेको ॾसियो भाई उहो ई कजां। डर तदिको असांजी दवा बाबा पहिरियों नंबर आहे माण्हू वठंदा असां जंहिंमें ॾसियो उन में खाओ ईअं न त जेको आहे पंहिंजा नुस्ख़ा हलायो वञी ईअं सही न आहे। अस्सलाम वालेकुम हकीम साहब। वालेकुम अस्सलाम फारू करे छदी इहो एरो आइटम ॾिनी जेको कैप्सूल लो यारो जी 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 तो मूंखे चयो जी त रात जो खाए जाए मखण में खाधो में एतबार कर सॼी रात मूंखे निंड ई न आई। तू हकीम आ जा असां ग़रीबन जो दुश्मन आ यार वॾा चरिया हो अॻिणे मां हुनखे चयुमि त खीर जे गिलास में पीजा त भंग जे गिलास में पीजा खीर जे गिलास में पीते तोखे चयुमि त बाबा अफ़ीम सां खाइजां